ओम साईं राम। खिलण तमाम 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 ज़रूरी आहे। भॻवान सिर्फ़ु इंसाननि खे इहो खिलण जो गुण ॾिनो आहे। जानवरनि में इहो गुण कोन्हे, पखियुनि में इहो गुण कोन्हे। हिकिड़ी जेका मेंह आहे न, मेंह उहा खिली न सघंदी आहे। इंसानु खिली सघंदो आहे। त जेको इंसानु नथो खिले उनखे तव्हां मेंह चई था सघो। मैं त नंढी नंढी ॻाल्हि ते खिलण जी कोशिशि कयो। पहिरीं मुश्कियो, पोइ खिलो। जेको जोक 10 दफ़ा ॿुधो हुजेव, वरी केरु ॿुधाए तॾहिं बि खिलो। खिलण में असांजो ई फ़ाइदो आहे। ऐं अगरि जोक तव्हांखे न वणे तॾहिं बि खिलो। मूं ते खिलो या मुंहिंजे जोक्स ते खिलो, पर खिलो खिलो खिलो।